ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान ग्रेटर थल कैनाल वारे मामले ते सिंध जी हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। बलोचिस्तान जे बैनुल सूबाई राब्तनि वारे सेक्रेटरी जो गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल खे ख़त ग्रेटर थल कैनाल जे मामले ते बलोचिस्तान जो मौक़िफ़ इहो आहे जेको सिंध जो आहे। को बि नओं कैनाल कढण सां सूबनि जो पाणी मुतासिर न थियणु घुरिजे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल बलोचिस्तान ग्रेटर थल कैनाल वारे मामले से सिंध जी हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। बलोचिस्तान जी बैनुल सूबाई राब्तनि वारे सेक्रेटरी जो गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल खे इन बाबत ख़त पिणु लिखियो वियो आहे। ग्रेटर थल कैनाल जे मामले ते बलोचिस्तान जे आबपाशी खाते जो मौक़िफ़ साॻियो आहे जेको सिंध जे आबपाशी खाते जो आहे। ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त बलोचिस्तान जो बि साॻियो मौक़िफ़ आहे जेको सिंध जो आहे ऐं उनमें वधीक इहो ॼाणायो वियो आहे ख़त में त आख़िरी हिसे में हुजण करे सिंध ऐं बलोचिस्तान जे पाणी खे तहफ़ुज़ मिलणु ज़रूरी आहे ऐं को बि नओं कैनाल कढण सां सूबनि जो पाणी मुतासिर न थियणु घुरिजे। बलोचिस्तान पारां इहो मौक़िफ़ ॾिनो वियो आहे ऐं बलोचिस्तान हुकूमत जो मौक़िफ़ इहो पिणु आहे त सिंध जे मौक़िफ़ खे वधीक अहमियत ॾिनी वञे छो जो उहो पछाड़ी वारो इलाइक़ो आहे। उनखां पोइ बलोचिस्तान हुकूमत पंहिंजी इन जवाब जी कापी सिंध हुकूमत खे पिणु मोकिली आहे ऐं गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में सिंध जो केस इन जेको ख़त आहे ऐं बलोचिस्तान जे मौक़िफ़ खां पोइ वधीक मज़बूत थी वियो आहे। इन जो जेको हतमी फ़ैसिलो आहे उहो वरी CCI इजलास में कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।